निगरान वज़ीर आला सिंध जस्टिस रिटायर मक़बूल बाकर मुत्तहिदा अरब इमारात जे कौंसल जनरल बक़ीतुल अतीकुर रहमान सां मुलाक़ात कई। मुलाक़ात में ॿ तरफ़ा लाॻापिन ते ॻाल्हि ॿोल थी। ॿिन्हिनि मुल्कनि हिक ॿिए सां मुश्किल वक़्त में कमु अचण ते लाॻापिन ते ॻाल्हि ॿोल कई। निगरान वज़ीर आला सिंध कौंसल जनरल खे मुत्तहिदा अरब इमारात में सरमायाकारी करण ते दावत ॾिनी। कराची में सभ खां वॾो वीज़ा सेंटर क़ाइमु करणु आहे। UAE कौंसल जनरल निगरान वज़ीर आला खे बलोचिस्तान ऐं सिंध में सहूलियत वीज़ा जी मुहैया करण लाइ पिणु यकीन दहानी कराई। निगरान वज़ीर आला सैलाब जे दौरान सिंध जे ॿोॾि मुतासिरीन जी मदद करण ते मुत्तहिदा अरब इमारात जो शुक्रिया अदा पिणु कयो। सुमैरा मुख़्तार, इबरत न्यूज़, कराची।